Swung away, it's in the air, it's in the way, it's all the way for six. All the way for six. Iftikhar Ahmed has done it in style. पाकिस्तान फाइनल में न्यूजीलैंड के 5 विकेटन का शिकस्त ॾेई छॾी। टे मुल्की T20 सीरीज़ पंहिंजे नाव करे वरिती। क़ौमी टीम 164 रन जो हदफ़ आख़िरी ओवर में पूरो करे वरितो। मोहम्मद रिज़वान 34, हैदर अली 31, मोहम्मद नवाज़ 38, शान मसूद 19 ऐं बाबर आज़म 15 रन उठायूं। बहितरीन कारकर्दगी ॾेखारण ते मोहम्मद नवाज़ मैन ऑफ दी मैच करार कयो वियो। मुक़रर 20 ओवरनि में 7 विकेटनि जे नुक़सान ते 163 रन स्कोर कयूं। नसीम शाह ऐं हारिस रऊफ़ 2-2 विकेटूं वरितियूं। नाड़े वारे वफ़ाक़ी वज़ीर इसाक़ डार जो वॉशिंगटन में आलमी बैंक जे सदर ऐं IMF जे अमलदारनि सां गॾु ॼाणियो। मालियाती इदारनि खे पाकिस्तान में मुस्बत थियल गैर मामूली नुक़सान बाबति ब्रीफिंग। IMF बोर्ड जी सूरतहाल में पाकिस्तान सां सरकार जारी रखण जी ख़ातिरी कराए छॾी। इसाक़ डार चयो आहे त पाकिस्तान IMF प्रोग्राम मुकमल करण लाइ पुरज़म आहे। सिंध हाई कोर्ट इतलात के वज़ीर शर्जील इनाम मेमर जो मुस्तकिल तौर ते ECL मां नालो ख़ारिज करण जो हुकुम ॾेई छॾियो। सूबाई वज़ीर जी नज़रसानी अपील वारी दरख़्वास्त ते जस्टिस KK आगा जी सरबराही में जुडिशल 2 रुकनी बेंच पारां फ़ैसिलो ॿुधायो वियो। सरखड़ी सिविल अस्पताल जे ॿारनि वारे वार्ड मां वारड़ो पुलिस नमूने गुम थी पियो। वारसनि पारां अख़बार जो शख़्स मुंहिंजो 16 ॾींहनि जो पुटु 5 ॾींहं खां पुलिस अस्पताल में दाख़िल हो। संदसि माउ केसू कराइण पई त ॿारु वार्ड मां गुम हो। शिकायत केस अगवा कयो वियो आहे। ॿारड़े जे वालिद मोहम्मद मूसा जो बयानु। नूरियाबाद कोच थाने में सड़ी फोथियल 18 ॼणनि जी ख़ैरपुर नाथनशाह में लुड़कनि ऐं सुॾकनि सां तदफ़ीन। हिक ई ख़ानदान जे 18 भातियुनि जा मड़ खॼण वक़्तु क़यामत ते सुघरा जा मंज़र। हर अख आली, हर पासे लुड़क, आहूं दाहूं। जनाज़े नमाज़ में हज़ारे माण्हुनि जी शिरकत। फोतियुनि जी तदफ़ीन अबाणे कब्रिस्तान ॻोठ नज़र मोहम्मद मुग़ैरी में कई वई। कुर्बान मुग़ैरी जो कुटुंब ॿोॾि सबबि कराची में पनाह वरिती हुई। वापसी दौरान साणनि हादसो पेश आयो हो। जैगबाबाद पुलिस जो बाईपास वटि कार ते छापो। 70 किलोग्राम चरस। हिकु जवाबदार गिरफ़्तार। जवाबदार बिलाल पठान ख़िलाफ़ मंशियात एक्ट तहत केस दाख़िल कयो वियो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती TV में भली कार। मां आहियां मंज़र अज़ीज़ ऐं मां आहियां मारवी तईम। हेडलाइन समझूं तफ़सील ख़बरूं हिन शॉर्ट ब्रेक खां पोइ।